नाज़रीन, ओस्मान शावड़ी भरसा यूसी टंडो सूमरो वासी रिटायर्ड हेल्थ वर्कर पठाणी आकलाणी के रिटायरमेंट न मिलण करे कोठाणन पारा एहतजाजन पोलियो जो बाइकाट कयो आहे। उन हवाले से ॾिसूं ओस्मान शावड़ी मां सनाउल्ला थेबो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं डिप्टी अब्दुल हक अकलाणी जे गोठ में, जिते पोलियो बाइकाट कयो वियो आहे। अचो उन हवाले सां ॻोठा सरापा एहतिजाज बणियल। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। 22 साल सर्विस कई हेसि ताईं। जॾहिं रिटायरमेंट 2020 में चौथे महीने मुंहिंजी को बि हुकूमत सार संभाल न को की अस्पतालनि वारे डॉक्टर लजी न कंहिं कोन चयो था भाई ये मिसकिन चाहे रिटायरमेंट थिए हिन जो को असीं को रोज़गार किथां पैदा करे ॾियूं। ऐं भला वो हुकूमत पारां थी मिली न सके तो मुझे पुट के उनके आर्डर वठी ॾिन, उनके नौकरी ॾिन तो असांखे माँ के पाले। असां वज़ीर आला सिंध हुकूमत वारनि खां कंदासूं, वज़ीर आला खां कंदासूं, जेको वज़ीर आलम खुद उते बि मुतालबो कंदासीं। चाहियो असां हक़ खपे, ॿियो कुझु न खपे। असीं सरकार तां इहो ई असां वरिता हक़ खपे। असीं ॿ भेणूं आहियूं, मां ग़रीब असां को बि सारो कोन, हिकु भाउ आहे बसि। अॼु ॻोठाणनि जे तरफ़ां जेको पोलियो जो पीसफुल बाइकाट कयो वियो आहे, उन जो मुतालबो इहो आहे त जेका असांजे ॻोठ जी ग़रीब बेवा लेडी हेल्थ वर्कर आहे, जेका 30 सालनि खां हेल्थ डिपार्टमेंट कमु करे रही आहे ऐं कुझु टाइम हुन कॉन्ट्रैक्ट ते हुई, पर 2012 में हू परमानेंट थी वई। त उन खां पोइ जॾहिं हू रिटायर थी आहे त हुन वीचारी खे को हक़ कोन मिलियो आहे, न हुनखे पेंशन थी मिले, न हुनखे पघार थी मिले, को कोन। हू हथे ख़ाली पंहिंजे घर वापसि आई आहे। हाणे जेका माज़ूर हुन जा 3-4 ॿार आहिनि, जेका हू बेवा आहे, हू कमाए बि कोन थी सघे। असांजो मुतालबो इहो आहे गवर्नमेंट सिंध खां त हुनखे पंहिंजो हक़ ॾियारे त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघे। पहिरियां त कॉन्ट्रैक्ट थी हेल्थ में हुई, पहिरियां कॉन्ट्रैक्ट थी, उन खां पोइ 2012 में जेके पक्का थिया न, उनमें हिन जो बि नालो ही पक्को थी, हिन जो ऑर्डर आयो 2020 में, जेको ही रिटायर थिए 5 महीने। उन खां पोइ पेंशन जो सिस्टम जेको उहो कोन थियो, असां ऑफिस में वियासीं, DHO उहो असांखे मिलण जे लाइ तयारु कोन हो। पोइ इन जे करे असां चयो हाणे पोलियो जो बाइकाट करियूं, को ऑफिसर अचे, DHO अचे, उन सां असीं ॻाल्हायूं।